नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद आउज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जनाब सदर काबिल कदर मोज़ज़ उस्ताद साहिबो ऐं प्यारा हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। मोज़ज़ व्यूअर्स, अॼु आउं जंहिं उनवान ते लबकुशाई करणु चाहियां थो सो सिंधी, सराइकी, उर्दू, अरबी, फ़ारसी समेत 7 ज़बाननि जो शानदार शाइर आहे। पूरी दुनिया खेसि इश्क जे इमाम तौरु ॼाणे ई सुञाणे थी। संदसि तालुक़ दाराज़नि जे देस सां आहे, यानी हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह। मोज़ज़ व्यूअर्स, आउं पंहिंजी तक़रीर जो आगाज़ संदसि ई सर्जल लाज़वाल सिटुनि सां कंदुसि त को कीअं चवे, को कीअं चवे, मां जो ई आहियां सो ई आहियां। को मोमिन चवे, को काफ़र चवे, को जाहिल नालो ज़ाहिर चवे, को साहिर चवे, को शाइर चवे, मां जो ई आहियां सो ई आहियां। को मुला चवे, को काज़ी चवे, को मुफ़्ती, को गाज़ी चवे, को रोज़ेदार नमाज़ी चवे, मां जो ई आहियां सो ई आहियां। को ख़ासि चवे, को आम चवे, को पुख़्तो चवे, को खाम चवे, को सचो सचो नाम चवे, मां जो ई आहियां सो ई आहियां, मां जो ई आहियां सो ई आहियां। मोज़ज़ व्यूअर्स, सिंध जो ई सदाबहार सूफ़ी शाइर, सगारो सर्जनहार, वली, बुज़ुर्ग ऐं औलिया वाला फ़ारूक़ी ख़ानदान जो तसलसल आहे, जे सलाहुद्दीन फ़ारूक़ी जी घर में 1739 धारे दराज़नि जी धरतीअ ते जनमु वरितो। हू अरबी, फ़ारसी, सिंधी में तालीम पिराए पको ऐं पुख़्तो थियो, जंहिं बाद नंढड़ी उमिरि में शाइरी जी दुनिया खां वाक़ुफ़ु थियो ऐं 7 ज़बाननि जो हिफ़्ते ज़बान सॾिजणु लॻो ऐं पाण खे सचो सची ॾिनो ऐं सचल सॾाइणु लॻो। तंहिं करे हुन वाज़े चई छॾियो हो त ॻाल्हि इश्क दी सची, ॿिया सभु पंध अजाया, ॿिया सभु पंध अजाया। दोस्तों ऐं साथियो, हज़रत सचल सरमस्त जी शाइरी सरासर इश्क, मोहब्बत, मार्फत, हक़ीक़त, हिम्मत, जोश, जज़्बे, बेक़रारी, बुर्दबारी ऐं तसव्वुफ़ जी तर्जुमान शाइरी आहे। संदसि सिटुनि में किथे अल्लाहू जा आलाप आहिनि, त किथे रिसालत जी राह ॾिसियलु आहे, किथे प्यार जा पैगाम पेवंद थियल आहिनि, त किथे महबूबनि जा माणा महफ़ूज़ थियल आहिनि, किथे सिक जा सबक़ आहिनि, त किथे दर्दीलियूं दाहूं दर्ज थियल आहिनि, किथे अमन जा ऐलान आहिनि, त किथे हिकु ऐं हक़ मौजूद जा हवाला जाबजा पसजनि था। मोज़ज़ दोस्तों ऐं साथियो, सचल सरमस्त जॾहिं सरमस्ती में मगन थी मस्ती में मस्त थींदो हो, त उन वक़्तु तंबूर जी तारनि खे छेड़े ॻाइणु शुरू करे छॾींदो हो ऐं अहिड़े समाज जे माहौल में हक़ मौजूद जा नारा हणी बेख़ुदी में नचणु लॻंदो हो। तॾहिं जेका शाइरी पढ़ंदो हो सा पर्बतनि खे बि पिघारे विझंदी हुई। अहिड़ी कैफ़ियत में संदसि वायूं ऐं काफ़ियूं कमाल जी हदुनि खे छूंदियूं हुयूं। सचल सरमस्त पाण इश्क जो आवाज़ बणिजी पवंदो हो ऐं फरमाईंदो हो त जंहिं दिलि पीता इश्क दा जाम, सादिल मस्तो मस्त मुदाम। मूं में आहीं तूं, तो में आहियां मां, बिजली बादल सां जीअं आहे सुप्रीम। प्रेम प्याला चखिया नहीं, सूफ़ी बणिया तो क्या हुआ, जोगी जुगत करता नहीं, जोगी बनिया तो क्या हुआ। महबूब ॻोल्हे ॾिस मन में अलाह, जो मन में अलाह सो तन में अलाह। वाह कारीगर साज़ बणाई, कुल्फ़ यकूं जी कुन में अलाह, महबूब ॻोल्हे ॾिस मन में अलाह। मोज़ज़ व्यूअर्स, सिंध जो सुहारो सचल सरमस्त जॾहिं अञा 12वीं वही में हो, त सिंधी शाइरी जे सरताज ऐं शहनशाह शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ संदसि लहजो ॾिसी फरमायो हो त हीउ छोकिरो वॾो थी असांजी शाइरी जी चाढ़ियल कुनीअ तां ढकणु ज़रूरु लाहींदो। वक़्त जे वली जा उहे लफ़्ज़ 100 सैकड़ो सही साबित थिया ऐं जॾहिं सचल सरमस्त 7 ज़बाननि में शाइरी लिखी हिफ़्ते ज़बान शाइर तौरु साम्हूं आयो ऐं मिर्ज़ा अली कली बेग जी रिवायत मूजिबि सचल सरमस्त 9,36,000 खां मथे बाजमाल ऐं बाकमाल कलाम तहरीर कयो। मोज़ज़ व्यूअर्स, सिंध में लाखीणे लतीफ़ खां पोइ सचल सरमस्त सिंधी शाइरी खे वधीक तरक़ी तरफ़ गामज़न कयो ऐं सिंधी काफ़ियनि ऐं वायनि खे जिदत ऐं जला बख़्शी।
दोस्तों ऐं साथियो, इश्क जे इमाम ऐं शाइरी जे सरमस्त हज़रत सचल 90 सालनि जी उमिरि में 14 रमज़ानुल मुबारक ते 1827 धारे ते दम धणी हवाले कयो ऐं संद खे अलविदा कयो। जमाले रूह की जाना रियाज़त कर रहा हूँ, जमाले रूह की जाना रियाज़त कर रहा हूँ, ज़माना खाक समझेगा मैं इबादत कर रहा हूँ। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो ऐं कमेंट बॉक्स में नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नई तकरीर सां गॾु, हिकु नवनि ख़्यालनि सां गॾु, हिकु नई सोच सां गॾु, हिकु नए सुबुह सां गॾु, हिकु नई शाम सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।